इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। अची हिते आलिमन महबूब, अची हिते आलिमन महबूब जी सीरत दसी आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। जॾहिं मेराज जी हुई रात, सारा गॾु नबी थिया। जॾहिं मेराज जी हुई रात, सारा गॾु नबी थिया। वञी बैतुल मुक़द्दस में इमामत तिन जी कई आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। अची हिते आलिमन महबूब जी सीरत दसी आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। मोहम्मद मुस्तफा मिठड़ो प्यारो बावफा आहे। मोहम्मद मुस्तफा मिठड़ो प्यारो बावफा आहे। हबीबे के बेर आखे ही मिठी उम्मत सजी आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। मिठे महबूब मुरसल जी हली सलवात लब लब ते। मिठे महबूब मुरसल जी हली सलवात लब लब ते। ॿुधी सारा साईं जी, ॿुधी सारा साईं जी अदा हर दिल ठरी आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। पढ़ायो जंहिं अची कलमो उन सरदार सोणे जी। पढ़ायो जंहिं अची कलमो उन सरदार सोणे जी। हली तारीफ़ आहे तिड़े मिली बेहद खुशी आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। रसूलुल्लाह हबीबुल्लाह नबियन में बणियो खातम। रसूलुल्लाह हबीबुल्लाह नबियन में बणियो खातम। नहीं दो ब्यो नबी कोई, नहीं दो ब्यो नबी कोई, नबी ही आखिरी आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। मौलाना ताज मोहम्मद आ रखायो जलसो शहजादा। मौलाना ताज मोहम्मद आ रखायो जलसो शहजादा। नबीअ जे आशिकन अॼु हिते अची महफल ॿुधी आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे। अची हिते आलिमन महबूब जी सीरत दसी आहे। इमामुल अंबिया जे शान में महफल लगी आहे।